उहे मुल्क जिन जा इदारा खुशहाल आहिनि ऐं हर इदारो पंहिंजे पेरनि ते बीठल आहे त उन्ही इदारनि जी खुशहाली सां मुल्क जी खुशहाली अवाम जी खुशहाली यकीनी बणिजी वेंदी आहे ऐं इदारनि जी खुशहाली सां मुल्क में रोज़गार जा मौक़िया बि फराहम थींदा आहिनि ऐं मुल्क में पैसो भी ईंदो आहे ऐं मुल्क तरक्की तरफ़ गामज़न भी हूंदो आहे। पर बदकिस्मती सां असांजे मुल्क पाकिस्तान में इदारा त तमामु जाम आहिनि, पर बेएतमादी ऐं करप्शन सबबु मुल्की मईशत ॾींदड़ इदारनि जी चहल चिबी थी चुकी आहे ऐं अक्सर इदारा जेके मुल्की मईशत लाइ रीढ़ जी हॾी तौरु कमु कंदा आहिनि उन्हनि जी बहाली ऐं उन्हनि जी तरक्की लाइ कमु करणु विफ़ाक़ी तोड़े सिंध हुकूमत जो अवलीन तरजीह बरजणु घुरिजे। अहिड़े ई विफ़ाक़ी हुकूमत जी निगरानी में हलंदड़ इदारो रेलवे जेको हुकूमती नुमाइंदनि जी अदम दिलचस्पी सबबु 1992 खां ज़वाल तरफ़ रवां थियो त अॼु ॾींहुं ताईं सूरत हाल अहिड़ी आहे जो कंदकोट रेलवे स्टेशन ते पखियुनि जे आवाज़ खां सवाइ इंसानी ख़ल्क़ जो आवाज़ ॿुधण में न ईंदो। को वक़्तु हो जेको कंदकोट रेलवे स्टेशन ते माण्हुनि जो हजूम जेके ट्रेन अचण खां पहिरियां पंहिंजे मंज़िल तरफ़ वञण लाइ रेलवे स्टेशन ते मौजूदु हूंदा हुआ ऐं के वरी ट्रेन तां सफ़र करे पंहिंजे मंज़िल कंदकोट पहुचंदा हुआ त कंदकोट रेलवे स्टेशन ते खुशहाली रौनकूं ई रौनकूं हुयूं ऐं केतिरनि ई माण्हुनि जो रोज़गार हो जेके कंदकोट रेलवे स्टेशन ते ट्रेननि जी आमद वक़्तु कैंटीन ते चांहि मानी बर्फ़ वग़ैरह खपाए सुठो नाणो कमाईंदा हुआ ऐं सुठो गुज़र सफ़र थींदो रहंदो हो। असां हिते गुज़र सफ़र पंहिंजी रेड़ी वग़ैरह हलाईंदासीं, फ्रूट हूंदो, ट्रेन जे हलण सां असांजो रोज़गार भलो थींदो हुयो। हाणे ट्रेन बंदि आहे, असां बेरोज़गार लॻा पिया आहियूं, हेॾे होॾे दर बदर फिरंदा वरिताऊं। ट्रेन हलंदी त असांजो रोज़गार भलो थींदो, असांखे अचण वञण में सफ़र में भली आसानी हुई, असां जेका बि लाड़काणो पंहिंजी ट्रेन ते अचण वञी सफ़र करे सघंदा हुआसीं। हाणे असां ट्रेन जे सफ़र खां सवाइ वैगन जे सफ़र बि नथा करे सघूं, असांखे उल्टी वग़ैरह ईंदी आहे, इन जे करे त ट्रेन बहाल थिए त अञा असांजे लाइ भलाई आहे, आवाम जे लाइ भलो सुख थी वेंदो, असांजे लाइ बि भलाई थी वेंदी। केतिरो गुज़ारो थींदो तव्हांजो असांजो सुठो रोज़गार गुज़र सफ़र थी वेंदो, माना असांखे माना ॿिए हंधि वञिणो न पवंदो हुयो, ट्रेन जे हलण सां असांजी रोज़ी भली थींदी हुई। ट्रेन जे हलण सां साईं ट्रेन जी बि रोज़ी थींदी, हिते आमदरफ़्त बि थींदी, अवाम बि ईंदी हुई साईं, उन सां बि असांजो गुज़ारो भलो थींदो। को ट्रेन जे इंतज़ार में सफ़र लाइ जेके ईंदा पैसेंजर उहे बि असांजो माना रोज़गार हुयो, और रेल जो बि गुज़ारो भलो थी वेंदो हुयो। मां कैंटीन ते मज़दूरी कंदो हुयुमि, चांहि हलाईंदासीं, चांवर रोटी पकोड़ा गुज़ारो कंदा हुआसीं। रेल घणे अरसे खां बंदि थी वई आहे ऐं कोई बि को सुठो अमलदार न आयो जंहिं ॻाल्हाइण जी कोशिशि कई हुजे असांजे हक़ में। असां बेरोज़गार थिया वता हूंदा, हाणे यकीन कयो कॾहिं काथे दर बदर थी विया आहियूं। घणा दोस्त कंदा हुआ, को बर्फ़ हलाईंदो हुयो, को गंढेरियूं हलाईंदो हुयो, वॾा रोज़गार हुया। ऐं हुकुमरान आया, इमरान खान जी हुकूमत हणी सख़्तु करे शेख रशीद आख़िरी चकर आयो त माना उहा मुंहं जो दड़ो उहा ई बंदि कयो। बसि असांजो आला अमलदारनि खे इहा रिक्वेस्ट आहे त महिरबानी करे ट्रेन खे बहाल कयो वञे, जीअं त हितां जी आवाम खे सफ़री सहूलियत मुयसरु थिए। असांजे आला अमलदारनि खे इहो माना गुज़ारिश आहे त ट्रेन हलायो, बेरोज़गार थी विया रोज़ी कीअं वॾो सुख हुयो। हितां चढ़ंदा हुआसीं जेकमाबाद, शिकारपुर, लाड़काणा, इहो ई ट्रेक हलंदो हुयो। हाणे ॿियो अहिड़ो को असांखे सहूलियत न आहे। इहा ई गुज़ारिश कजे थी त हथ ॿधी करे त बाबा ट्रेन खे बहाल कयो वञे, असां बेरोज़गार थी विया आहियूं। साईं हिते हलाईंदासीं, बोतलां हलाईंदासीं, चांहि हलाईंदासीं, रोटी पकोड़ा या चांवरनि जो देगड़ो हणंदासीं, असां मज़दूरी कंदासीं हुते। हाणे कैंटीन बंदि लॻी पई आहे, न आहे कोई बि सहूलियत, बेरोज़गारी। हाणे कॾहिं किथे मज़दूरी कयूं था, किथे रेड़ी हलायूं था, गुज़ारो नथो थिए। भला ॾींहं में घणा दफ़ा कहिड़ी कहिड़ी ट्रेनूं ईंदियूं जंहिंमें तव्हां कैंटीन में केतिरो जेको आहे कमाए पंहिंजो घर जो गुज़र सफ़र कंदा हुआ, केतिरी कमाई थींदी? साईं पहिरियों त चलतन हलंदी हुई, चलतन खे बंदि कयूं, वरी खुशहाल खान खटक, वरी मुंहं जो दड़ो, कंहिं टाइमनि में 7-8 ट्रेन हलंदियूं, हल बंदि कंदे कंदे आख़िरी खुशहाल बची उन खे बंदि कयूं, वरी कुझु टाइम मुंहं जो दड़ो हलायूं,
उनखे शेख रशीद साहब आयो जीअं पाण गर्क थियो ईअं ट्रेन खे गर्क कीअं हुयो, पर इन टाइम दिन आयो आहे हिते माशाल्लाह असांजी ज़बरदस्त रोज़ी थींदी, बचड़ा सुखिया हूंदा हुया। इन टाइम असांजा ॿार बि दरपदर आहिनि, यकीन कयो त हाणे इहा ई गुज़ारिश आहे त बाबा ट्रेन खे बहाल कयो, कुझु एहसास कयो आवाम ते, वोट वठी करे गर्क न थियो, ख़ुदा खे मनो। 1992 खां कंदकोट रेलवे स्टेशन ते ट्रेननि जी आमद रफ़्त आहिस्ता आहिस्ता बंदि थींदी वई ऐं 2019 ऐं 2020 दौरान सूरत हाल अहिड़ी थी जो दुनिया हिकु वबाई बीमारी कोरोना में मुब्तला थी वई ऐं कोरोना वबा में जिते पूरी दुनिया मुतासिर थी उते कंदकोट रेलवे स्टेशन जूं बि रौनकूं तबाह ऐं बर्बाद थी वियूं ऐं कोरोना वबा दौरान कंदकोट रेलवे स्टेशन ते मुकम्मल तौर ट्रेननि जी आमद रफ़्त बंदि कई वई। कोरोना वबा बाद केतिरा ई मुल्क पंहिंजे तरक़ियुनि तरफ़ गामज़न थियल आहिनि, पर पंहिंजे मुल्क में वफ़ाक़ी तोड़े सूबाई हुकूमतनि जी अदम दिलचस्पी सबबि कोरोना वबा खां बाद कंदकोट रेलवे स्टेशन जूं रौनकूं बहाल न थी सघियूं आहिनि ऐं रेलवे स्टेशन ते हर तरफ़ वीरानी ई वीरानी आहे। सार संभार न थियण सबबि बिल्डिंगूं ज़बून हाल बणिजी खंडर में तब्दील थी वियूं आहिनि। जिते इंसाननि जे आवाज़ जो हजूम हो उते हाणे सिर्फ़ु पखियुनि जो आवाज़ आहे। बाज़ार 19 को वठी रेलवे ट्रैक जेकी आहे वैरान पई आहे ऐं नंढड़ो सेक्शन बि न आहे। ॾिसो जैकाबाद हुतां हलिया वञो कोट तू ताणी सॼो ट्रैक वैरान पियो आहे, स्टेशन वैरान पियो आहिनि ऐं कोट तू कोठी जैकाबाद ताणी जेके सां ट्रैक सां रेलवे स्टेशन जा वाबस्ता हुया माण्हू, हेठि कंहिंजा धंधा हुया, होटल हुया, मानी खपेदा, मज़दूरी कंदा, सभु वीचारा हितां लद प्लान करे हलिया विया। 6 साल ताणी केरु इंतज़ारु कंदो ऐं इहा सिधो सो मां त इहा सम्झंदुमि त गवर्नमेंट जी नाअहली आहे जो ट्रैक बिल्कुलु विछियो पियो आहे। इन ट्रैक ते मुलाज़िम बि आहिनि अवेलेबल हिन टाइम ताणी बि ऐं उहो ट्रैक नथा हलाइनि, सिधो सो गवर्नमेंट जी नाअहली आहे। अगरि ट्रैक रेल हलाइनि त को मसइलो कोन्हे, को इशू कोन्हे, ट्रैक बिल्कुलु फिट फाट आहे। थोरो इहो दिलवराज स्टेशन जे वट में घारो आहे, इन खे 2-4 हफ़्तनि में कमु मुकमल थी सघे थो। पूरे सेक्शननि में ट्रैक जेके बंदि हुया सभु हलायूं। वाहिद सेक्शन जेको हे आहे कोट तो को जैकाबाद ताणी इहो सेक्शन बंदि पियो आहे। पोइ ख़बर न आहिनि साल कहिड़ी इन्हनि जी नाराज़गी आहे इन्हनि जे माण्हू हितां जे माण्हुनि सां, जा वरी को ॿियो मसइलो आहे असांखे का ॻाल्हि सम्झ नथी अचे। कोरोना खां बाद में ट्रैक खे इन खे वीरान करे छॾियो, ट्रेन बंदि थी वई आहे त अॼु ॾींहं थी वरी बहाल ई नथी आहे। हेॾी पब्लिक ट्रांसपोर्ट आहे, माण्हुनि खे सहूलियत हूंदी हुई, उन जे बावजूदि जेको आहे त गवर्नमेंट माण्हुनि जे ॾुख खे सम्झे ई नथी, ट्रैक खे बंदि करे छॾियो। असां इहो हाणे कल्ह जेको आहे हनीफ़ अब्बासी आहे रेलवे जो मिनिस्टर थियो आहे, उन खे असां जेको आहे इल्तिजा करूं था त महिरबानी करे इन ट्रैक खे बहाल कयो वञे। माण्हू जेके सफ़र आसान सफ़र सम्झियो वेंदो रेलवे ट्रैक जो ट्रेन जो, हाणे उहे बसनि ते सफ़र कनि था, छा सम्झो था सफ़र आसान कहिड़ो हुयो? सी ज़ाहिर ॻाल्हि आहे, हाणे ट्रेननि में धिका खाइनि, बसनि में धिका खाइनि, हाणे रेलवे जो सफ़र त सफ़ा बहितरीनु आहे, इहे सम्झ पंहिंजे घर में वेठो आहे माण्हू। ट्रेननि में जेको आहे बहितरीनु सफ़र हुयो, बाक़ी हाणे केरु चवंदो त असां वैगननि में या बसनि में कोचनि में धिका था भॻूं। ज़ाहिर ॻाल्हि आहे ट्रेन जो सफ़र बहितरीनु सफ़र आहे। असल कोरोना जी वजह खां हिन स्टेशन खे वीरान कयो वियो, रेलूं बंदि कयूं वियूं इमरान हुकूमत में, तहरीक इंसाफ़ हुकूमत में ट्रेनूं बंदि करण खां पोइ वरी हीउ सेक्शन जेको आहे सो बहाल न कयो वियो। असीं मुख़्तलिफ़ तरीक़े सां मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म ते इन ट्रेन बाबति एहतजाज कंदा रहियासीं। तव्हां पाण अॼु कवरेज वठो था, ॾिसो था त स्टेशन जा हीअ हाल, नंढा ॿार खेॾी रहिया आहिनि, अरबे खरबे रुपए जी बिल्डिंग आहे, उन सां गॾु खरबे रुपए जो ट्रैक आहे। केतिरा मुलाज़िम आहिनि, मुलाज़िमनि जेको आहे मुश्किल वक़्त खां गुज़रनि था। ट्रेन जो मुतालबो असां हर हुकूमत खे कंदा आया आहियूं। हाणे हीअ जेका कटजोड़ हुकूमत आहे
इन सां बि असांजो इहो ई मुतालबो आहे। जंहिं हुकूमत साल खां पोइ मिनिस्टर असांजो कयो आहे, असां दरख़्वास्तूं ॾिनियूंसीं, एप्लीकेशनूं ॾिनियूंसीं, एहतजाज हर प्लेटफॉर्म ते रड़ंदा आया आहियूं त बाबा असांखे ही रेल ॾियो। रेल ग़रीब आवाम जी सस्ती सवारी आहे, जेको आहे हिन में सस्ती सवारी खां ग़रीब आवाम जेको आहे सो महरूम आहे। कंदकोट रेलवे में कश्मीर कंदकोट थुल ताईं लॻभॻि 150 मुलाज़िम कमु करे रहिया आहिनि, जेके हिन महल फाका कशी में मुब्तला थियल आहिनि। कंदकोट रेलवे निज़ाम ज़वाल पज़ीर थियण सबबि मुलाज़िमनि खे पघारूं बि टाइम ते नथियूं मिलनि, जंहिं सबबि संदन घर जो गुज़र सफ़र ॾाढो ॾुखियो थी पियो आहे ऐं डेली वेजिस ते कमु कंदड़ मुलाज़िमनि खे विफ़ाक़ी हुकूमत फ़ारिग़ करे चुकी आहे। पघारूं मिलनि थियूं पर डिले मिलनि थियूं। जंहिंजी 5 तारीख़ पघार मिलणी त उनखे 15 तारीख़ 12 तारीख़ मिले थी, जंहिंखे 15 तारीख़ मिलणी उनखे 28 27 तारीख़ मिले थी। वो वीचारा दुकानदारनि जा कर्ज़, खीर वारनि जा कर्ज़, नंढड़नि ॿारनि जा फीस, घर जो खाधो पीतो, पघारूं थोरियूं नंढड़ियूं, कर्ज़ घणा चढ़ी वञनि था। वीचारा उन्हनि जी बि हालत सिकताण लॻी पई आहे। टाइम ते पघार सही टाइम ते न, ड्यू टाइम ते नथी मिले। शबीर अली खान जेके बि असांजे तक जा MP आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश था कयूं त असांजे माना रेलवे जेको स्टेशन आहे उनखे बहाल कयो वञे ऐं रेलवे जो निज़ाम खे बि दुरुस्त कयो वञे ऐं जेके मुलाज़िम ग़रीब आहिनि फाका कशी करनि था उन्हनि जी बहाली लाइ बि उन्हनि खे से वफ़ा खे आगाह करे। मुलाज़िम आहे, स्टाफ आहे, ऑफिसर आहिनि, उन्हनि खे बि इहे शिकायतूं आहिनि त असांखे जेके आहिनि उहे पघारूं कोन थियूं मिलनि। जॾहिं निज़ाम हिकिड़ो जेको आहे उन्हनि तबाह ऐं बर्बाद करे छॾियो आहे। केतिरे माण्हुनि जो जेको आहे पंहिंजो रोज़गार जो, घर जो हलण जो दारो मदार जेको आहे उहो इन ते हुयो। उहे माण्हू जेकॾहिं उन्हनि खे पंहिंजूं पघारूं न मिलंदियूं त उहे आख़िर पंहिंजो घर कीअं हलाए सघंदा। उणिवीह 1992 में रेलवे जे वज़ीर मरहूम मीर हज़ार ख़ान बिजाराणी कंदकोट रेलवे स्टेशन ते मरम्मती तरक़ियाती कम कराया हुआ, जंहिंमें 4 दीवारी ऐं ॿियो कमु शामिल आहे। मरहूम मीर हज़ार ख़ान बिजाराणी जो तालुक़ कश्मीर कंदकोट ज़िले जे करमपुर शहर सां हो, जंहिं पंहिंजे ज़िले जी अवामी भलाई लाइ किरदारु अदा कयो हो ऐं 1992 में कंदकोट रेलवे ट्रैक ते आबासी ट्रेन हली, जेका 1993 में बंदि थी वई। 1978 में चलतन एक्सप्रेस हली, जेका 2010 में बंदि थी वई। 1973 ईस्वी में कंदकोट रेलवे ट्रैक ते मुल्तान खां जेकाबाद पैसेंजर ट्रेन हलंदी हुई, जेका 1996 में बंदि थी वई। पंजवीह 30 साल अॻु में हिन लाइन ते 10 गाॾियूं हलंदा हुआ, अप में 5 डाउन में, ऐं जेकी हलंदी कोयटा खां पिंडी ताणी, ॿी हलंदी कोयटा खां लाहौर ताणी, ऐं जेकाबाद खां मुल्तान ताणी, जेकाबाद खां कश्मीर ताणी। 5 गाॾियूं अप में हुया, 5 डाउन में हुया। प्लेटफॉर्म खचा खच भरिया पिया हूंदा, पब्लिक खे सहूलियत हूंदी, रेलवे मुलाज़िम ख़ुशहाल हूंदा, ट्रैक ते कमु कंदा, वीचारा 12 कलाक जी ड्यूटी कंदा, ऐं रेलवे मुलाज़िम बि ख़ुशि हुया, उनजो सफ़र गुज़र बि थिए पियो, छो त किरायो भाड़ो उन्हनि खे रेलवे मुलाज़िम खे रसीदो पास ते वेंदा हुआ। हाणे वीचारा वञनि था करे इलाज लाइ बि त को गाॾी कोन्हे, का शइ कोन्हे। रेलवे मुलाज़िम बि वरी नुक़सान में ऐं खसारे में, पब्लिक वारा वीचारा जिते रेल किरायो वरिती, फ़र्ज़ कर 200 रुपया, त हाणे ट्रांसपोर्ट किरायो वठे थो उते 500 रुपया। हाणे हर माण्हू ॾचे में, हर हिते प्लेटफॉर्म भरिया पिया हूंदा। हिते मच्छी चढ़ंदी हुई लाहौर लाइ, कराची लाइ, वापारी बि वॾा ख़ुशहाल हुया, मच्छी खणी ईंदा स्टेशन ते। रेल बि वॾा पैसा कमाईंदी हुई। ये 3 लाइना जेके ॾिसो था, कैमरामैन तव्हांजो ॾेखारे सघे थो, 3 लाइना वैरान करे, 3 लाइना गाॾियूं सां भरियल हूंदा, ऐं जेके राइस लोड थींदा, चांवर भरबा हिते, चांवरनि सां ॻाढ़ा भरिया बीठा हूंदा। स्टेशन ख़ुशहाल हुया, गवर्नमेंट ख़ुशहाल हुई। 1974 खां पोइ रेल जो को ज़वाल अहिड़ो कुदरती आयो त रेल बर्बाद ऐं तबाह थी वई। 1974 खां पोइ ज़वाल शुरू थियो त 92-93 में पोइ 0 वञी बीठी। हिते कहिड़ी ट्रेन हलंदियूं? हिते साईं ख़ुशहाल खान खटक पेशावर खां कराची,
चलतन एक्सप्रेस लाहौर को कोयटा, अब्बासी एक्सप्रेस कोयटा को पिंडी, मुल्तान पैसेंजर हल्दी जैकाबाद को मुल्तान, कश्मीर पैसेंजर हल्दी जैकाबाद को कश्मीर तक। 305 306 पैसेंजर ट्रेन कश्मीर कंदकोट का जैकाबाद ताईं हली, जेका 1998 में बंद थी वई। 1987 में खुशहाल खान खटक ट्रेन पेशावर का कराची ताईं हलंदी हुई, जेका कंदकोट ट्रैक ते 2019 में बंद थी वई। जॾहिं त कंदकोट रेलवे ट्रैक ते आख़िरी ट्रेन मोहन जो दड़ो ट्रेन कंदकोट ट्रैक का मुल्तान का कोठड़ी, डेरा गाज़ी खान का जैकाबाद, लाड़काना, शिकारपुर, दादू ताईं हली, जेका बि 2019 ईस्वी ताईं हली, जेका बि बंद थी वई। 1992 खां कंदकोट रेलवे स्टेशन ते 10 ट्रेनूं हलंदियूं रहियूं, जेके मुसाफ़िरनि खे पंहिंजे मंज़िलनि तरफ़ पहुचाईंदियूं रहंदियूं हुयूं, पर 2019 ताईं कंदकोट रेलवे स्टेशन ते मुकमल तौर ट्रेननि जी आमद रफ़्त बंद थी वई। इन ट्रेन जे हलण सां कुछ खुशहाली पैदा थींदी। इहो असां ॿुधूं था त ट्रेन असांजी शेख रशीद विकिणी छॾी आहे। वधीक हाणे जीअं तव्हां हुकूमत वारा तव्हांखे ख़बर, सिंध हुकूमत हुजे या वफ़ाक़ी हुकूमत हुजे, माना इदारनि खे तबाही जा ज़िम्मेवार उहे सॼा लुटेरा उहे आहिनि न साईं। हाणे हिते ग़रीब मिसकिन को बचड़नि सां को कीअं, उहो त परेशान आहिनि। असां चाहियूं था त इहा ट्रेन खुशहाल हले। रेलवे जो सफ़र आसान ऐं सस्तो बि आहे। सस्तो बि आहे, बिल्कुलु सस्तो आहे। हिते त साईं हाणे नथा, ग़रीब माण्हू नथो पुॼी सघे। हा, मुतालबो छा आहे? मुतालबो इहो आहे असांजो सिंध हुकूमत सां त अवाम जो कुछ सुख करनि, अवाम जी भलाई करनि। वोट वठण जे टाइम असांजे उताकनि ते बीठा आहिनि, वरी असां लाइ मिलनि ई नथा हुकुमरान। साईं रेलवे हले, रेलवे हले, ग़रीब जेका बि आहिनि किरायो कंहिं वटि आहे, किरायो कंहिं वटि न आहे साईं। उहे माण्हू जेका आहिनि त वीचारा दरपदर थियनि था। सही आहे न साईं, दरपदर थियनि था। इन इदारनि जी तबाही जो ज़िम्मेवार केरु? इन्हनि जो साईं आहे मकड़ो खान नसीराणी साईं। रेलवे निज़ाम बहाल साईं असां चवंदा रेल हले साईं। ग़रीबनि जे लाइ रेल हमदर्द आहिनि। माण्हू जेका बि आहिनि त मन ग़रीब गुरबे वटि कंहिं वटि किरायो आहे, कंहिं वटि न आहे, त उहो माण्हू काॾे वञे? वेगरर वारा उन खां 400 रुपया किरायो वठंदा साईं। साईं असां त चाहियूं था न त रेलवे में ॾिसो न ग़रीब खे सस्ताई आहे ऐं महांगा थी विया आहिनि किराया। अॼुकल्ह ॾिसो किराया हाई लेवल ते पहुता आहिनि, ग़रीब वफ़ो नथो करे सघे। मुलाज़िम वीचारनि जा पघार बि कोन्हनि, 30-40 हज़ार छा तनख़्वाही। जेको ॿाहिरों अचे थो वञे थो, असीं पाण मुश्किलात जा माना शिकार आहियूं। असां बार बार वफ़ाक़ इहो मुतालबो कयूं था त असां इहो वफ़ाक़ी जेको रेलवे जो माहौल आहे हुनखे बहाल कयो वञे ऐं असांजे स्टेशन खे जेको आहे त अॻे मीर हज़ार खान वीचारनि इंट्रस्ट वरितो, इहो छपरा वग़ैरह उन ठाराया, उन खां बाद वरी हिन महिल कंहिं बि उहा तदारक न कई असांजे लाइ। कश्मीर कंदकोट के ज़िले की हैसियत आहे ऐं हिन ज़िले में 12.5 लाख आबादी है, जेका ट्रेन की सस्ती और आसान सफ़री सहूलत का महरूम है। कंदकोट कश्मीर ज़िले में इन वक्त एक MNA और 3 MP आहिनि, पर हुननि कॾहिं भी क़ौमी असेंबली तोड़े सूबाई असेंबली में कंदकोट रेलवे स्टेशन ते ट्रेननि की बहाली लाइ आवाज़ न उथारियो, जंहिं सबब ज़िले कश्मीर कंदकोट जे अवाम ऐं संदसि कंदकोट रेलवे स्टेशन जा मुलाज़िम मायूस आहिनि। इहो मुतालबो आहे ऐं हितों जे MNA MP खे ऐं उहो पंहिंजे ज़िले जे लाइ ऐं कोशिशि करे ऐं मथिन वज़ीर आज़म के रेलवे मिनिस्टर के इन ॻाल्हि ते क़ाइल करे बाबा सभु लाइन जेके आहे रवां दवा आहे। हे सेक्शन छो बंदि पियो आहे? इन जी मजबूर आहे। स्टाफ अवेलेबल आहे, लेकिन स्टाफ जो खोटी आहे। बाबा गायकमैन कोन आहिनि, पॉइंट्समैन कोन आहे, स्टेशन मास्टर कोन आहे, उहा बि आहिनि। सिर्फ़ु इन ट्रैक ते रेल कोन आहे ऐं रेल जी वजह हाणे MNA MP पंहिंजे वज़ीरनि सां मशीरनि सां सलाह कनि ऐं पंहिंजो वज़ीर आज़म सां ॻाल्हाइनि, रेलवे मिनिस्टर सां ॻाल्हाइनि, पंहिंजे ज़िले जे अवाम खां वोट वठणु थींदा आहिनि, पर उन जे लाइ सफ़र गुज़र जे लाइ उन जे लाइ को ज़ाती वजूहात बुनियादी जेके सहूलियत आहिनि उन्हनि जे लाइ नथा ॻाल्हाइनि।
अलाह कंदो, हिननि खे अलाह हिमत ॾींदो, हे बि ॻाल्हाईंदा आहिनि। 2020 खां वठी जेको आहे उहो असां वटि हिते सिर्फ़ु जेको आहे कंदकोट में इहो ख़तमु कयो वियो आहे। बाक़ी त मां सम्झां थो पूरे मुल्क में जेको आहे हर शहर में इहो निज़ाम जेको आहे उहो बहितर आहे। असां वटि जेको इहो निज़ाम आहे उहो मां सम्झां थो त इन में कंहिं माण्हुनि जा अहिड़ा के मफ़ाद आहिनि जंहिं ख़ातिर इहो जेको निज़ाम आहे उनखे हथ सां जेको आहे तबाह बर्बाद कयो वियो आहे। या त असां जेको अंदाज़ो लॻाए सघूं था त जेकी रेलवे जी जेकी ज़मीन पई आहे, रेलवे जी जेकी एराज़ी पई आहे, उनखे फबाइण जे लाइ इहो हथ सां कयो वियो आहे। उन में असांजे चूंडियल नुमाइंदनि जो को बि किरदारु कोन्हे। केतिरा दफ़ा जेको आहे असांजे ॿार जे फोरम ते बि इहा शइ जेकी आहे, इहो इशू जेको आहे उहो असांजे ॿार जे नुमाइंदनि जेको आहे, ॿार जे प्रेसिडेंट जेको आहे उहो लिखत में रेलवे जे मिनिस्टर खे या इन्ही इदारनि खे पंहिंजो हुकूमत खे चई चुका आहिनि त असांजो जेको इहो रेलवे जो निज़ाम आहे उहो बहाल कयो वञे। हिकिड़ो वॾे में वॾो हिकिड़ो जेको आहे इशू आहे। मां सम्झां थो इन में जेको आहे असांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे सीरियस न आहिनि। उहे नथा चाहिनि त इहो निज़ाम जेको आहे बहितर थिए। उहो हथ सां हिननि पंहिंजो पाण ई निज़ाम खे जेको आहे धरम भरम कयो आहे। इनखे जेको आहे तबाही ते जेको आहे आणण वारा जेके ज़िम्मेवार आहिनि उहे असांजा चूंडियल नुमाइंदा ई आहिनि। असांजे जेके MP ॻाल्हाए बि नथा सघनि। इन्हनि जूं गाॾियूं हिते पंहिंजूं ॾाढा गाॾियूं रोज़ था निकिरनि था, सुबुह जो निकिरनि था, शाम जो निकिरनि था। हेठो असेंबली में कीअं थी ॻाल्हाईंदा? असांजी सिंधी तबाह आहे। बसि को हाणे हालात हेॾी ट्रेक आहे, हेॾी सारी स्टाफ बि आहिनि, कांटे वारा बि आहिनि, स्टेशन मास्टर बि आहिनि, बैंक वारा बि आहिनि। ठीकु आहे, न हूंदो आहे स्टाफ, चाहे मजबूरी आहे, माण्हू कोन्हनि। हर स्टेशन ते माण्हू आहे, हर स्टेशन ते महिल उहे पिया कांटे वारा आहिनि, पर कोई बि न आहे कुझण वारो। हिन वक़्त पंहिंजे जेके चूंडियल नुमाइंदनि जो जेको किरदारु आहे उहो सम्झो त माना सम्झो त हिकिड़ो मनफ़ी किरदारु आहे। भले उहो MNA हुजे, MP हुजे, उहो दड़ी जो हुजे, करमपुर जो हुजे या देरामोड़ जो हुजे, उनजो को अहिड़ो रोल अदा नथो नज़र अचे त बाबा हीउ बि अहम हिकिड़ो जुज़ आहे पंहिंजे इकनॉमी जे हिसाब सां उनखे बहाल करणु घुरिजे। कंहिंखे जूं ई चक न थियणे, कोई हिन जो पुरसानी हाल आहे ई न, इन शइ ते कोई एक्शन ई नथो वठे। हिते असांजे डिस्ट्रिक्ट में जेको आहे त 2 MNA आहिनि माशाल्लाह, ऐं MP आहिनि 3-4 ॼणा, कोई बि जेको आहे इन जे एक्शन वठण जे लाइ तयारु न आहे कि मथे ऐवाननि ते जेको आहे इन ॻाल्हि खे उथाइनि। बाबा हिते बि आवाम रहे थी, हिते आवाम जे लाइ जेको आहे सफ़री सहूलियत खे छो खसियो वियो आहे? हिते बि त रहनि था, इन्हनि जो बि हक़ आहे। जेको आहे पाकिस्तानी माण्हू आहिनि हिते बि, हिननि खे बि सफ़री सहूलियत जीअं मुहैया कया वञनि। असां उन्हनि खे बि रिक्वेस्ट करूं था त मथे आला ऐवाननि ते असांजी ॻाल्हियुनि खे पहुचाइनि वञी करे। रेलवे स्टेशन जॾहिं असां कामयाबु आहे, उनजे करे असांजा MP MNA बि हेॾे ख़्यालु नथा ॾियनि। लग्ज़री जेके बसियूं हिते हलाइनि था, हिंदू माण्हू उते बसनि में सफ़र करनि था। मां सम्झां थो रेल में सफ़र करनि त उहो अञा बहितर आहे। असांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि खे त हेॾे ध्यानु ई नथो थिए त को हेॾे ग़रीब अवाम बि आहे जेको रेल ते सफ़र करे कराची पुॼे। पाण त वञनि था बाबा, ठीकु आहे, उन्हनि पंहिंजे गाॾियुनि में तेल भराया, उन्हनि वटि पैसो आहे, पर हिकिड़ो ग़रीब माण्हू जेको 2000-3000 नथो भरे सघे त उहो 1000-1500 में जेकॾहिं कराची ताईं पुॼे थो, वरी वापसी थो थिए, त उहो उन लाइ बहितर आहे। पर इहे ख़बर न आहे त इहो रेराशाही असां सां छो थो करे। असां त परेशान आहियूं, अलाह करे हिननि खे का ॻाल्हि सम्झ में अची वञे। तव्हां असांजी हयाती में रेलवे खे बहाल थी ॾिसो पिया? लॻे नथो, छो त हिते जेका मनसूबाबंदी आहे उहो सॼो ग़लति आहे। यंग अखर सॼा ग़लति ॾियनि था, सम्झ में नथो अचे त ईअं छो थो थिए। अहिड़ा इदारा आहे, वर्कशॉप जो इदारो आहे, इंजीनियरिंग आहे, इहो सॼो तबाह थियो पियो आहे। वञी ॾिसोसि त अंदरि त उहे उनजा गाॾियूं, इहे बिल्डोज़र वग़ैरह सभु सड़ी नास थी विया, का शइ कोन्हे, ऐं दिलुराए लॻो पियो आहे। इदारा ॾिसो तबाह थियल आहिनि। बसि थोरो घणो जेकॾहिं प्राइवेट स्कूल आहिनि त उहे बंदि करे ॿारनि खे अहिड़े नमूने पढ़ाइनि था ॼण जेल जे अंदरि विया वरी जेल खां ॿाहिरि निकिता। उन्हनि खे कोई बि एक्टिविटीज़ जे लाइ या एक्स्ट्रा करिकुलम चइजे उहा शइ न आहे। को रांदियुनि जो मैदान कोन्हे। बसि असां कंदकोट ईअं लॻे थो ॼण असां बलूचिस्तान जे आख़िरी छेड़े ते वेठा आहियूं। कंदकोट रेलवे स्टेशन ते ट्रेनुनि जे आमद रफ़्त वक़्तु मज़दूरी कंदड़ पौरेतनि जो चवणो हो त जॾहिं खां ट्रेन बंदि थी आहे असीं बेरोज़गार थी विया आहियूं।
हुन जो चवणु हो त जंहिं वक़्तु ट्रेननि जी आमद रफ़्त हुई त असां ख़ुशहाल हुआसीं, अॼु पेट जे गुज़र सफ़र करण लाइ परेशान आहियूं। कंदकोट रेलवे स्टेशन ते मज़दूरी कंदड़ पौरितनि जो चवणु हो त कंदकोट रेलवे ट्रैक ते ट्रेननि खे बहाल कराए असांखे बेरोज़गारी खां बचायो वञे। साईं असां हलाईंदा हुआसीं बर्फ़ माशाल्लाह हलंदी असांजी रेल खटक हलंदी ख़ुशहाल त असां बर्फ़ हलाईंदा हुआसीं, असांजो रोज़गार थींदो। इन लॉकडाउन जे दौरान में रेल बंदि थी वई आहे, हिन टाइम तक न हली आहे, असांजा बेरोज़गार थी विया आहियूं, को रोज़गार न आहे, वांदा आहियूं। ट्रेन हलंदी त रोज़गार सुठो थींदो? जी हा, रोज़गार थींदो। बर्फ़ हलंदी असांजी, बर्फ़ हलाईंदा हुआसीं गर्मियुनि में। उन टाइम रौनकूं बि हूंदियूं? जी हा, रौनक हूंदी, बहाल हूंदी, स्टेशन रेल हलंदियूं, खुशहाल खटक ईंदी रेल, चलतन हलंदी, चलतन उनको अॻु में बंदि थी वई, पोइ वरी लॉकडाउन में खुशहाल बि बंदि करे छॾियऊं। हाणे हिन वक़्तु छा पिया कयो? हिन टाइम चऊं था त असांजी को रेल वग़ैरह हले त को असांजो रोज़गार थिए। नुमाइंदा किथे न हिते, को अचे थो वोट वठी वञनि था, को असांजे वारो को एक्शन खणे ई नथो। त असां अपील कयूं था सिंध हुकूमत खे त असांजी रेल बहाल कई वञे, खुशहाल खटक खे हलायो वञे, बेरोज़गार लॻा पिया आहियूं। साईं उन्हनि जी ॾुखियाई आहे, जेके मुलाज़िम आहिनि डेली वेज ते हुया उहे वीचारनि खे लाहे छॾियो, ऐं जेके हलनि था रेग्युलर उन्हनि खे बि पगार देर मिले थो, उन्हनि जो घर जो गाॾो बि सही नथो हले, त गवर्नमेंट छा करे आख़िर? साईं कुझु नथा कनि। शेख रशीद विच में आयो हुयो, वॾा हिते ऐलानूं कयूं त असां हिते पंहिंजो बहाल कंदासीं ट्रेन, उहो बि ख़ाली ईअं हवाल हणी करे हलियो वियो, वरी ज़ाहिर ई न थियो आहे। ऐं हितां वारा MLA MPA मिनिस्टर जेके आहिनि उहे सफ़ा अंधा गुंगा लॻा पिया आहिनि, उहे ॻाल्हाइनि ई नथा। इलेक्शन जे टाइम, वोटनि जे टाइम अची करे वोट वठी हलिया वञनि था, वरी ज़ाहिर ई नथा थियनि। मुतालबो छा आहे? मुतालबो इहा आहे त बाबा असांजी कंदकोट हिकिड़ो डिस्ट्रिक्ट आहे, ऐं हिनखे ट्रेन जेको आहे ॾियणु लाज़मी आहे। ॿियनि सिंध जे ॿियनि ज़िलनि में बि हलनि था ट्रेनूं, ऐं कंदकोट में नथो हले। असांजी अपील आहे गवर्नमेंट खे त हितां जो ट्रेन बहाल कयो वञे। रौनकूं कीअं हूंदियूं? तव्हां रौनकूं ॾिठियूं आहिनि रेल? जी जी हा हा, असां पाण इन स्टेशन जा रहाकू आहियूं, हितां असांजो घर आहे, रौनकूं तमामु बहितरीन हुयूं। हिते जेको सो कारोबार जे हिसाब सां काफ़ी माण्हुनि जो कारोबार हूंदो, रश्के वारे जो, दुकान वारे जो, उहे कारोबार खां माण्हू महरूम थी विया आहिनि। असां अॼु बि मुतालबो इहो ई कयूं था त ख़ुदा हिन सेक्शन खे बहाल कयो, हितां का न का हिकिड़ी ट्रेन ॾियो। कंदकोट रेलवे स्टेशन जे रिटायर्ड मुलाज़िम मिसरी ख़ान सियाल जो चवणु हो त हितां जे चूंडियल नुमाइंदनि जी अदम दिलचस्पी सबबि कंदकोट रेलवे स्टेशन जो ज़वाल थियो आहे। मिसरी ख़ान सियाल जो चवणु हो त 2019 में कोरोना वबा खां बाद कंदकोट रेलवे स्टेशन जूं रौनकूं बहाल न थियूं आहिनि, जिते ॿियनि रेलवे स्टेशन ते ट्रेनूं कोरोना वबा खां पोइ हली पियूं आहिनि। पर कंदकोट रेलवे स्टेशन अॼु ॾींहं ताईं वीरानी जो ॾेख ॾेई रही आहे। मिसरी ख़ान सियाल जो चवणु हो त जेकॾहिं वसवारा ऐं विफ़ाक़ी हुकूमत चाहे त कंदकोट रेलवे स्टेशन जूं रौनकूं ॿीहर बहाल थी सघनि थियूं ऐं कश्मीर कंदकोट वासी ट्रेन जी सस्ती आसान सफ़री सहूलियत खां बि फ़ैज़याब थी सघनि था। कुल जेके माण्हू बेरोज़गार थी आहे हितां आउटसाइडर हुया, ॿिया टिया मज़दूर हुया, कुझु रेलवे मुलाज़िम बि रिटायर थी हलिया विया, ट्रैक हुयो कोन, फाका कशी हुननि जे घरनि में, वीचारा छा करनि? हाणे गवर्नमेंट सां केरु ॻाल्हाए? हिनखे पाण सोचणु खपे। शेख रशीद आयो, वाइदो करियो त मां ॿी गाॾी चलतन 2010 में बंदि थी हुई, उहा 2010 वरी चलतन बि बहाल कंदसि। खुशहाल खान खटक हले पई, ऐं मां 2010 में जेकी चलतन बंदि थी वई उहा ई मां बहाल कंदुमि। ऐं रेल जो मिनिस्टर थी ऐं हिते अवाम सां पब्लिक सां वाइदो कई, वरी उन्हनि वीचारनि अबोज अवाम गरीब पब्लिक इनके गुलनि जा हार भी विधा, अजरकूं भी विधऊं, टोपी भी पारायूं, ताड़ियूं भी हयूं, ताड़ियूं हथ हणाई ग़रीबनि खां, उन्हनि सां वाइदो वफ़ा न कई। वकील मुनवर भुट्टो टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त केतिरनि ई सालनि खां वठी ट्रेन जी सहूलियत खे हथ वठी तबाह कयो आहे।
कुछ माण्हू नथा चाहिनि त हिते ट्रेन हले। वकील मुनवर भुट्टो जो चवणु हो त रेलवे जी ज़मीन कब्ज़ा माफ़िया जी हेठि अची वई आहे ऐं हिन निज़ाम खे हथ वठी ज़वाल तरफ़ धिकियो पियो वञे। सिर्फ़ु कंदकोट में ही मां सम्झां थो, ॿियो त काथे ई कोन। पंहिंजो हर शहर में सखर हुजे या घोटकी हुजे या ॿिया जेके बि शहर हुजनि, उतां असां वटि हिकिड़ो जेको आहे, हिकु त तॾहिं हुजूम हूंदो त हिकिड़ो ग़रीब माण्हू जे लाइ जेको आहे रेल जो सफ़र जेको आहे उहो ग़रीब माण्हू, छो जो सस्तो सफ़र हुयो, सस्तो किरायो ग़रीब माण्हू जे पहुच मुताबिक़ हुयो, त उन जे करे जेको आहे हिते हुजूम हूंदो। जेके माण्हू आहिनि उहे जेकी ॿी पब्लिक ट्रांसपोर्ट आहे उनखे अफोर्ड न करे सघंदा हुया, त पंहिंजो रेल खे जेको आहे वधीक तरजीह ॾींदा हुया। हाणे हे जेको तबाह बर्बाद थियो आहे, हिन में ग़रीब माण्हू जो ई नुक़सानु आहे। जेके मज़दूर तबिको आहे, जेके रोज़ कमाइण वारा आहिनि, ॾिहाड़ी वारा माण्हू आहिनि, उहे जेके आहिनि पंहिंजो नथा बर्दाश्त करे सघनि। जेकी असांजी पब्लिक ट्रांसपोर्ट आहे उन्हनि जा किराया जेके आहिनि उहे बि जेके आहिनि उहे वस खां चढ़ियल आहिनि, उहे माण्हू नथा भरे सघनि। केतिरा दफ़ा पंहिंजो सियासी समाजी माण्हू ऐं पंहिंजो मां अर्ज़ु करे वियुमि त इन ते जेको आहे ॻाल्हाए चुका आहिनि, पर असांजा जेके वस वारा चूंडियल नुमाइंदा आहिनि कंहिं बि पंहिंजे फोरम ते, असेंबली ते ऐं कंहिं बि फोरम ते कोन ॻाल्हायो आहे। इहा उन्हनि जी ज़िमेदारी आहे, उन्हनि खे ॻाल्हाइणु घुरिजे जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि। न त जेके माण्हू मुतासिर थिया आहिनि, ज़ाहिर आहे उहे माण्हू पंहिंजो जेको आहे मुज़ाहिमत बि कंदा, मुज़ाहिरा बि कंदा ऐं उन्हनि खे पंहिंजो रद्द अमल ज़रूरु जेको आहे उहे ॾींदा। असल में इहे सभु पाण में जेके बि आहिनि मिलियल आहिनि, जेकी हुकूमत आहे गॾियल आहे, पीपुल्स पार्टी हुजे, नून लीग हुजे, जेके बि आहिनि इहे सभई गॾियल ज़िम्मेदार आहिनि इन शइ जो। ऐं जेके बि इशू आहिनि कंहिं बि हिकिड़े माण्हू जो न, पर जेके बि वेठा आहिनि हुकूमत में इहे सभई उनजा ज़िम्मेदार आहिनि, उन्हनि खे तबाही जे किनारे ते आणण वारा। ख़ासि करे जेको असांजो इहे इलाइक़ो आहे, पुठिते पयल इलाइक़ो आहे, हिते त जेकी पब्लिक ट्रांसपोर्ट सुठी सर्विस आहे उहा हिते अचण जे लाइ तयार ई न आहे। उन खां पोइ हिकिड़ो अहिड़ो सफ़री निज़ाम हुयो जेको ग़रीब जे पहुच वारो हुयो, उनखे बि हथ सां तबाह कयो वियो आहे। उनजा ज़िम्मेवार इहे सभु जेके बि आहिनि गॾियल तौरु ज़िम्मेवार आहिनि। कंदकोट रेलवे स्टेशन जे रिटायर्ड पंप ड्राइवर इनायतुल्ला लाशारी जो चवणु हो त पंजाब में सभु गाॾियूं हलनि थियूं, पर कंदकोट रेलवे ट्रैक बंदि आहे। अहिड़े मामले जो विफ़ाक़ी हुकूमत खे बाख़ूबी ख़बर आहे, पर हू ख़ामोश आहिनि। पंजाब में त गाॾियूं चइजो सभु हलनि थियूं, पिंडी में हले थी, मियां वाली हलनि थियूं, ॿियूं जाइ ते हलनि थियूं, छो जो रेलवे जा मिनिस्टर बि पंजाब जा आहिनि, चेयरमैन बि पंजाब जा आहिनि। ऐं रेलवे हाणे मिनिस्टर बि जो पंजाब जो खयो अथनि। हाणे शहबाज़ शरीफ़ खे ख़बर न आहे त रेलवे ट्रैक छो बंदि आहे। हे सिंधियुनि सां नाइंसाफ़ी आहे। रौनकूं कीअं ॾिठियूं रेलवे स्टेशन? अॻे कंदकोट मेन स्टेशन हूंदी हुई, 3-4 रेडियूं हूंदियूं, हिते गुज़ारो थींदो, स्टॉल हलंदो, बर्फ़ हलंदी हुई, माना शइ हलंदी हुई चाहे जो ट्रेनुनि में। हाणे कश्मीर या कंदकोट त माना रौनक में हूंदो। स्टेशन मास्टर एएसएम तो शुफारती में हिते ईंदा, हाई लेवल ते शुफारत करे हिते ईंदा त टुटी वठूं असां कंदकोट में। बसि हाणे जी तबाह थी वई, अलाए छा थियो आहे कंदकोट खे, ये कश्मीर खे। छा सम्झंदो हाणे कीअं बहाल थींदी इहा ट्रेन, या कंहिंखे किरदारु अदा करणु घुरिजे? साईं इहा ट्रेन हाणे से लाड़काणे वारा ॾिसो न साईं, चाहे जो राधण ऐं उन जा प्यारे ॻोठ सीतावर से राति ॾींहुं हड़ताल कयूं त ॿ गाॾियूं हलियूं न हुते। हाणे उते पीपी जो घर आहे, उते ज़रदारी जी हुकूमत आहे। मोहतरमा हुई त ज़ुल्फ़कार हलाई हुई से गाॾी लाड़काणे में, माना ज़ुल्फ़कार हुई एक्सप्रेस हली हुई तो कराची खां लाहौर ताईं, जंहिंमहिल मोहतरमा हुई। बसि इहे असांजा एमएनए एमपी गाॾियूं न चवंदा रेल न हले, पटड़नि ते बंगलनि ते कब्ज़ा करे छॾूं। आम गाॾियुनि खां जेको रेलवे जो सफ़र आहे उहो आसान सफ़र सम्झो वञे थो। आसान साईं, लेटरिन उनमें हर शइ उनमें, घुमण फिरण, ॿार बि बच्चो माना चाहे जो सुकून सां ॼणो को घर में आहिनि साईं। हाणे पोइ छा कजेसि, असांजी सिंधी नींदड़ कया सेक्शन नींदड़ को हिकिड़ो हाणे मज़ारी साहिब सी एक्शन थोरो खयो आहे। एमएनए आयो जेको अलीजन साहब, उहो आयो हिते वाइदो वियो करे, अलाह करे हो को वाइदो को वफ़ा करे, बाक़ी हाल कोन्हे।
क़ौमी अवामी तहरीक जे अॻवान सिजाद बिरोई जो चवणु हो त 2019 में कोरोना वबा सबबि दुनिया में तबाही आई। उन तबाही जो शिकार पाकिस्तान रेलवे भी थी ऐं आरज़ी मुअतल थियल ट्रेनूं बहाल थियूं, पर कंदकोट रेलवे ट्रैक बहाल न थी सघी। सिजाद बिरोई जो चवणु हो त असांजे पाड़ेसरी ज़िले जेकाबाद जेको असां खां 60 किलोमीटर परे आहे उते भी ट्रेनूं बहाल आहिनि। सिजाद बिरोई जो चवणु हो त असां सम्झूं था त कुझु बासर धुरियूं नथा चाहिनि त कंदकोट रेलवे ट्रैक बहाल थिए ऐं उन्हनि जूं प्राइवेट बसूं ऐं वैगनूं हलंदियूं रहनि। सिजाद बिरोई जो चवणु हो त असीं क़ौमी अवामी तहरीक जे प्लेटफॉर्म ते कंदकोट रेलवे स्टेशन ऐं ट्रेननि जी बहाली लाइ तहरीक हलाईंदासीं। बाज़ार 20 खां पोइ ख़ासि करे कोविड-19 खां पोइ जेको तबाही आई, उन तबाही जो शिकार असांजे पाकिस्तान रेलवे बि थियो। पर अॻिते हली उहा रेलवे जेका आरज़ी तौरु मुअतल थी हुई, उहा मेल लाइन बि बहाल थी वई, जेकाबाद बि हींअर ताईं बहाल आहे। यानी हितां सम्झो त जेकाबाद टू पेशावर ताईं जेको असांजी सहूलियत हुई, यानी हिन सॼे रूट जे सभिनी माण्हुनि खे इस्लामाबाद वञण जो हिकिड़ो आसान माना सस्तो सफ़र हो ग़रीब माण्हुनि लाइ, ऐं सस्ती लगेज वेंदी हुई, सामान वेंदो, बिल्टी थींदो। हाणे उहे जेके भाड़ा आहिनि, जेके माफ़ियाज़ आहिनि, यानी जेके ट्रांसपोर्ट, उन्हनि जा मन थी विया आहिनि। हाणे माण्हू जेको शइ जेके 5 रुपए वञे उहा 10 रुपए ख़र्च थो करे। पर सवाल था इहो थिए त आख़िर हेतिरे सालनि खां पोइ कोविड कोई पंहिंजी जाइ ते ॿियूं स्टेशनूं बहाल थियूं, लाहौर कराची बहाल थी वियो, हर शइ थी वियो, कोयटा जेको बलूचिस्तान जेको इंतहाई माना हिकिड़े हसास इलाइक़ा आहिनि उते बि रेल हले थी। त हीउ असांजो हीउ खितो जेको हितां खां उतरे ते थियणु घुरिजे। इन जो मुतालबो सीता रोड खां हिकिड़े कामरेड कयो जेको इन रेलनि जी बहाली लाइ। पर असीं साॻियो इहो मुतालबो था कयूं त आख़िर हिननि माण्हुनि जो हक़ आहे त हिन इलाइक़े मां इहे रेलूं पंहिंजे टाइम सां निकिरनि, ऐं उन सां गॾु जेके वाबस्ता जेके इलाइक़ा आहिनि, स्टेशनूं आहिनि, उन्हनि जी रौनकूं बहाल थींदियूं ऐं कारोबार वधंदो। सम्झां थो जॾहिं खां ANP वटि बिलोर साहब वटि वज़ारत में हुई हिन रेलवे जी, त उन हथ वठी रेलवे निज़ाम खे तबाह कयो। यानी गाॾियूं जेके टाइम ते अचणु घुरिजनि उहे लेट ते अचनि पियूं। पोइ मजबूर थी माण्हू जेको आहे हिन प्राइवेट ट्रांसपोर्ट तरफ़ सफ़र कयो, छो जो तव्हां ख़बर आहे त पठान टोटल माफ़िया आहे सॼे हिन ट्रांसपोर्ट ते, जेको ब्लू लाइन ज़रिए या ट्रकिन जे या सॼो कुझु। हाणे उन्हनि हिकिड़ो हथु वठी सॼे पाकिस्तान लाइ कयो। पर वरी बि उहे इलाइक़ा जेके हिन वक़्त बि यानी लाहौर टू कराची या लाहौर टू पिंडी ताईं जेके प्राइवेट गाॾियूं आहिनि ऐं उहे खणी महांगियूं आहिनि, पर माण्हू वरी बि आराम ते सफ़र कनि था। पर मुतालबो आहे त हीउ जेको ग़रीब माण्हू आहे, बेपहुच माण्हू, उनजी जेको सफ़री सहूलियत आहे उहा रेल खे बहाल करे उन्हनि जो हक़ तलफ़ी जेको ख़तमु थी वेंदी। कंदकोट रेलवे स्टेशन जे अवोज ऐं मौज खे ॾिसंदड़ उस्ताद हक़ानी बालकानी जो चवणु हो त हीउ शहर असांजे ज़िले जो सिटी ऑफ डॉलर आहे। हिन रेलवे स्टेशन जे माल गोदाम में हज़ारे टन चांवर ईंदी हुई, जेका रेलवे ट्रेन ज़रिए मुल्क जे कुंड कुर्छ पहुचंदी हुई। ख़बर न आहे हिन कंदकोट रेलवे ट्रैक ते हलंदड़ कामयाब ट्रेननि खे कंहिंजी साज़िश तहत बंदि कयो वियो आहे। उस्ताद हक़ानी बालकानी जो चवणु हो त असीं हिन कंदकोट रेलवे स्टेशन जे अवोज ऐं मौज खे ॿीहर ॾिसणु चाहियूं था, जंहिंसां हिन मुल्क में ख़ुशहाली ईंदी ऐं हितां जा रहवासी ट्रेन जे सफ़र खां फैज़याब थींदा ऐं कारोबारी ऐं मज़दूर तबिको पिण रोज़गार सां लॻी वेंदो। जंहिं ज़माने में असां रेल सां सफ़र कयूं पिया, हिकिड़ो बहितरीन सफ़र जो तरीक़ेकार हुयो, उनमें एॾो पैसो वग़ैरह बि इन्वेस्ट न पियो थिए। ऐं हीअ असांजो जेको ज़िलो आहे ख़ासि करे सिटी ऑफ डॉलर आहे, हिते पैसो जाम, हिते अन्न जाम, हिते चांवर जाम, हर शइ जाम। असांजे माल गोदाम में हिते ईअं सभु त सवन में हज़ारे टन चांवर पिया हूंदा हुआ, जेके हितां जा चांवर असांजा
ॿियनि मुल्कनि ताईं वञनि पिया। रेल कामयाबु हुयो, चिल्तन कामयाबु हो, खुशहाल कामयाबु हो, खचा खच भरियल पेशावर को ईंदो हो वेंदो। इहो ख़बर ई न पियो त इहो आख़िर इहे कामयाब रेल कंहिं बंदि कया, इहो कंहिं साज़िश कई। पहिरियों त इहो माण्हू ॻोल्हणो आहे जंहिं असां सां ज़ुल्म कयो आहे। 300 किलोमीटर सॼो बंदि करे सॼे निज़ाम खे दरहम बरहम कयूं। हितां जा मुलाज़िम, हितां जा ऑफिसर, इहे सभु वीचारा उहे हिन महिल सरापा एहतजाज बि आहिनि। उहे जेके हैंड टू माउथ हुया उहे वीचारा हाणे बुख बदहाली में आहिनि। को नवाब शाह वियो, को हैदराबाद वियो, काथे काथे उन्हनि खे जॾहिं उन्हनि खे लो पे वारा माण्हू उन्हनि खे कढनि था ॿाहिरि त उहे वीचारा छा कंदा। ऐं कामयाब तरीन असांजो स्टेशन जेको कशमोर खां ख़ासि करे जैकाबाद ताईं त हिते सफ़ा कामयाबु आहे। होॾे पंजाब सां बि कामयाबी हुई। ख़बर न आहे त छो बंदि कयूं, इहो त असां ॻोल्हियूं था त इहो कहिड़ो माण्हू आहे जंहिं साज़िश कयो आहे। अॼु बि रेल हले, मां गारंटी थो ॾियां जेकॾहिं रेल कामयाबु न वञे त पोइ अची जेका सज़ा आहे मूंखे ॾियनि। रेल कामयाबु आहे, अॼु ई हलाइजे त इन में को हिचकिचाहट न आहे। मुंहिंजे ख़्याल में त इहो कामयाबी थी वञे, अलाह सही करे इहो रेल हली पए। हनीफ साहब, बाबा साहब नओं आयो आहे, अलाह कंदो उनजे ज़हन में बि को ॻाल्हि अची वेंदी जेको पंहिंजो टाइम न पर हिन में कहिड़ो सेक्शन आहे, कोट अदू खां वठी जैकाबाद ताईं असांजी ट्रेन हले 300 किलोमीटर तक़रीबन, त इहो कामयाबु आहे। ॿियो कुझु जेकॾहिं नथा हलाइनि त सखर एक्सप्रेस जो हिकिड़ो गाॾो असांखे ॾियनि जेको कशमोर कॉलोनी में बीहे ऐं सुबुह जो या शाम जो उनखे छिके करे वरी हुन सां मिलाए करे असांखे कराची सखर सां मिलाइनि। पोइ बि असां हिते ख़ुशहाल थी वेंदासीं। ऐं असांजा जेके बि शयूं आहिनि, जेके अना वग़ैरह चांवर उहे सभु असांजा उड़ाई वेंदा। ऐं ॿियो जेको असांजो हितां जेको लॉजिंग बोर्डिंग आहे उहो सभु कुझु थींदो ऐं असांजी कामयाबी थींदी इंशाअल्लाह। अलाह कंदो ईअं थींदो। रेलवे निज़ाम जेका खुशहाली ऐं तरक़ी जो बाइस हुजणु घुर्जे, पर इहो ज़वाल तरफ़ वेंदे तमामु घणो ॾुख थी रहियो आहे। इहा रेलवे जिते जैकाबाद खां दिलमुराद रेलवे स्टेशन, ठुल रेलवे स्टेशन, बिजाराणी हैबत शहीद रेलवे स्टेशन, कंदकोट रेलवे स्टेशन, बख्शापुर खां कशमोर रेलवे स्टेशन स्टाफ रौनकनि जो माहौल हुई, अॼु उहो वीरानी में तब्दील थी चुकी आहे। जिते अॻु रेलवे स्टेशन ते माण्हुनि जी पी हुई, रोज़गार जा मौक़िया हुआ, आमदनी हुई, ऐं अॼु उते तबाही ऐं बर्बादी आहे। कंदकोट रेलवे स्टेशन खे ज़वाल पज़ीर थिए केतिरा ई साल गुज़री चुका आहिनि, पर हुकूमतनि जे अदम दिलचस्पी सबबि अरबें खरबे रुपयनि सां ठहियल कंदकोट रेलवे स्टेशन तबाही ऐं बर्बादी जे वर चढ़ंदी पई वञे। कंदकोट रेलवे स्टेशन जी बहाली लाइ रेलवे जे मुलाज़िमनि, रिटायर्ड मुलाज़िमनि, शहरियुनि, सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻवाननि ऐं वकीलनि ज़ोर भरियो त हिन ट्रैक खे बहाल करे अवाम खे सस्ती सफ़री सहूलियत ॾिनी वञे जीअं ही इदारो तबाह थियण खां बची सघे। इमरान अली खोसो, टाइम न्यूज़, कंदकोट।